अम्मा बाद फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश्शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम वमिन हैथु ख़रजता फ़वल्लि वजहक शत्रल मस्जिदिल हराम वइन्नहु ललहक़्क़ु मिन रब्बिक वमल्लाहु बिग़ाफ़िलिन अम्मा तअमलून वमिन हैथु ख़रजता फ़वल्लि वजहक शत्रल मस्जिदिल हराम वहैथुमा कुन्तुम फ़वल्लू वुजूहकुम शत्रहु लिअल्ला यकून लिन्नास अलैकुम हुज्जह इल्ला الذين ظلموا منهم فلا تخشوهم واخشوني ولأتم نعمتي عليكم ولعلكم تهتدون صدق الله العلي العظيم. اللهم صل على سيدنا وسندنا وحبيبنا ومولانا محمد النبي الأمي وعلى آله وبارك وسلم عليه بعدد كل معلوم لك دائما أبدا. अल्लाह तबारक व तआला जा तमाम असांजे मथां घणा घणा करम ऐं एहसान आहिनि जो अल्लाह रब ज़ुल जलाल तमाम असांखे इशा जी नमाज़ बा जमात नसीब फरमाई ऐं उनखां पोइ क़ुरान पाक जे हिन बाबरकत दर्स क़ुरान जी महफ़िल में विहण जी तौफ़ीक़ इनायत फरमाई। गुज़िरियल आयतुनि खां वठी तहवील क़िबला जो मसाइलो बयानु थी रहियो आहे। यानी पहिरियां क़िबलो बैतुल मुक़द्दस हो, हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम जन खे हाणे बैतुल मुक़द्दस खां फिरी करे मस्जिदुल हराम जे तरफ़ नमाज़ में मुंहुं करण जो हुकुम मिलियो। अरबीअ जे इस्तिलाह में हिन खे तहवील क़िबला चइबो आहे, माना क़िबले जो मटिजणु। उन जा काफ़ी सारा वजूहात अल्लाह तबारक व तआला बयानु फरमाया हुआ, जिन में बयानु थी चुको आहे त सोना नबी हिननि खे केतिरा बि दलील ॾींदे त बि कोन मञींदा आहिनि। अञा जेकॾहिं कंहिंखे शक हुजे त मथां हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम जन खे न सुञाणींदा हुजनि तॾहिं नथा मञनि हुकुमनि खे, अल्लाह ताला उनजो बि जवाबु ॾींदे फरमायो पंहिंजे पुटनि वांगुरु सुञाणींदा आहिनि मुंहिंजे नबीअ खे। ईअं कोन्हे त सुञाणनि कोन था मुंहिंजे नबीअ जी हैसियत ऐं तक़दुस खे, सुञाणींदा आहिनि पर पोइ बि कोन था मञनि। टियों वजह बयानु कंदे अल्लाह ताला फरमायो त हर हिकु उम्मत, हर हिकु क़ौम जे लाइ अलॻि अलॻि क़िबलो आहे। तव्हां मुंहिंजे महबूब जा उम्मती जंहिंखे उम्मत मुहम्मदीअ जे नाले सां सॾिबो आहे, तव्हां बि मुस्तक़िल हिकु उम्मत आहियो, तव्हांजे लाइ बि क़िबलो आहे। त पोइ एतिराज़ छा जो? हिकिड़नि खे बैतुल मुक़द्दस क़िबलो मिलियो आहे, किन वरी पंहिंजो ओभर खे क़िबलो बनायो आहे, किन सिज जाते लहे थो उनखे क़िबलो बनायो आहे, किन सिज खे ख़ुदि सजदो करे क़िबलो बनायो आहे, ख़ुदा बनायो आहे। तव्हां मुस्तक़िल कुंतुम खैर उम्मतिन उख़रिजत लिन्नास जी हैसियत सां हिकु उम्मत आहियो, तव्हांजो बि काबतुल्लाह जो क़िबलो आहे। एतिराज़ अजायो त पोइ अॼोकिन आयतुनि में वरी कुझु ॿिया सबब बि बयानु फरमाया विया। हिकिड़ो ही त अल्लाह तबारक व तआला बार बार इन ऐलान खे दोहरायो, फरमाई वमिन हैथु ख़रजता फ़वल्लि वजहक शत्रल मस्जिदिल हराम। सोना नबी तूं जिथे बि हुजे, जिथां बि निकिरी, पंहिंजो मुंहुं का मस्जिदुल हराम जी तरफ़ कर। जिथां बि निकिरी, घर मां निकिरी, पंहिंजे शहर मां निकिरी, पंहिंजे इक़ामत वारे पंहिंजे मुकमल उन एराज़ीअ मां जिते अञा तोखे सफ़र जो हुकुम न मिलियो आहे, माना मुक़ीम हुजण जी हालत में जंहिं बि शहर मां, घर मां, ॻोठ मां, इलाइक़े मां निकिरी, तुंहिंजो रुख़ निमाज़ जे दौरान मस्जिद हराम जी तरफ़। वइन्नहु ललहक़्क़ु मिन रब्बिक, तुंहिंजे रब जे तरफ़ खां इहो ई फ़ैसिलो बहितरीन ऐं हक़ आहे, सच आहे। इन खां पोइ ॿियो को फ़ैसिलो कोन थींदो जो वरी तोखे बैतुल मुक़द्दस जी तरफ़ मुंहुं करे नमाज़ में बीहण जो हुकुम ॾियूं, ईअं कोन थींदो। इहो ई फ़ैसिलो आख़िरी आहे, इहो ई फ़ैसिलो हतमी आहे। इन फ़ैसिले में हाणे तब्दीली कान ईंदी। वमल्लाहु बिग़ाफ़िलिन अम्मा तअमलून, अल्लाह ताला पंहिंजो उसूली फ़ैसिलो बयानु कंदे फरमायो, बाक़ी तव्हां इंसाननि में जेके इताअत, सुस्ती, नाफ़रमानी के अहकामनि जे मथां अमल करण में तकड़ा, के सुस्त, के देर, के आहिस्ते आहिस्ते देर पोइ नाफ़रमान, अल्लाह ताला फरमायो
तव्हां जेको कुझु कयो था मां हुन खां बेख़बर कोन्हे, सॼी ख़बर आहे। फ़ैसिलो इहो आहे त तूं जिथां बि निकिरी तुंहिंजो रुख़ निमाज़ में मस्जिद हराम जी तरफ़ आहे। फ़ैसिलो इहो हतमी आहे, हक़ ऐं सचु आहे, इन में का तब्दीली न ईंदी। वरी बि अहिड़ा साॻा लफ़्ज़ अलाह ताला दोहराया, वमिन हैथु ख़रजत फवल्लि वजहक शतरल मस्जिदिल हराम। सोना नबी हाणे पहिरें आयत सां तुंहिंजे इकामत वारे ॻाल्हियुनि खे ॼण त बयानु फरमायोसीं। हाणे पूरी रूए ज़मीन में जिते बि तूं मुसाफ़िर जे हैसियत सां वञी, जॾहिं बि उतां निकिरी नमाज़ जे लाइ त तुंहिंजो रुख़ मस्जिद हराम जी तरफ़। वरी दोहरायो इहो। हाणे सम्झण जे लाइ सुवालु हीअ आहे, हिकिड़ो दफ़ो अल्लाह तबारक व तआला जंहिं बि ॻाल्हि जो हुकुम बयानु फरमाईंदो आहे, असांजो अक़ीदो ऐं ईमान आहे त उहो हक़ ऐं सचु आहे, हुनजे मथां अमल करे छॾिबो आहे। हुन में ज़रे बराबरि बि कमज़ोरी कोन हूंदी, ज़रे बराबरि बि हुन में कंहिं बि क़िस्म जो शक शुबो बि कोन्हे। त पोइ ॿीहर बार बार उन्हनि अहकामनि खे बयानु करण जो छा मतिलबु? हिकिड़े दफ़े साईं सम्झ में अची थो वञे ऐं हुकुम बि अल्लाह ताला जो आहे, पाक पैगम्बर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जंहिंजे ज़बान सां जारी थियो आहे, क़ुर पाक जे लिखत में मौजूदु आहे, त पोइ ॿीहर छो दोहरायो वियो वरी? हुनजो जवाबु हीअ आहे, अल्लाह तबारक व तआला क़ुर पाक जे ज़रिए उम्मत मुहम्मदीअ सां, पंहिंजे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जंहिंजे ज़रिए उम्मत मुहम्मदीअ सां मुख़ातब। पोइ असां उम्मत में माण्हुनि जा जेके रिवाज हूंदा आहिनि, माण्हुनि जूं जेके आदतूं हूंदियूं आहिनि, अल्लाह तबारक व तआला तव्हां असांखे उन ई अंदाज़ में बि कुझु ॻाल्हियूं सम्झायूं। असां बि जंहिं ॻाल्हि खे पको करणु चाहींदा आहियूं न, पोइ उनखे ताक़ीद सां चवंदा आहियूं, बार बार चवंदा आहियूं, अदा तव्हां पंहिंजे कम सां वञो, थोरी देरि थी आहे बाबा वञो, अञा जल्दी हूंदी आहे वञो, वरी चवंदा आहियूं। असां बार बार जंहिं लफ़्ज़ खे दोहराईंदा आहियूं, हुनजो मक़सदु असांजे पंहिंजे मुहावरे, पंहिंजे मादिरीअ ॿोलीअ में बि इहो कोन हूंदो आहे त को पहिरियों भेरो ग़लति चयो, हाणे वरी सही चयो आहे। न, बार बार चवण जो मक़सदु इहो हूंदो आहे त इहो कमु लाज़मी आहे, करिणो आहे, पको आहे, दिलि में वेही वञे वरी ईअं थींदो। अल्लाह तबारक व तआला बार बार इन ॻाल्हि खे बयानु करे मुस्लमाननि जे दिलनि ते इहो तासुरु विधो त इहो ई फ़ैसिलो हतमी आहे, इन ते ई अमल थींदो। यहूदियुनि ऐं नसराननि जे एतिराज़ जे करे हाणे क़िबलो कोन मटिजंदो, तॾहिं बार बार ताक़ीद बयानु फरमायो वियो। हिकिड़ो वजह इहो। ॿियो, अल्लाह तबारक व तआला उम्मत मुहम्मदीअ सां मुख़ातब जा जमअ जा सीगा बयानु कंदे फरमायो, वहैसु मा कुंतुम फवल्लू वुजूहकुम शत्रहु। तव्हां बि मुंहिंजे महबूब जा उम्मतीयो, तव्हां बि जिथां बि निकिरो न, तव्हांजो रुख़, तव्हांजो मुंहुं मस्जिद हराम जी तरफ़ हुजे। साईं छो भला ताक़ीद सां इहो हुकुम छो कयो हुयो बार बार? रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन खे वरी उम्मत खे अलॻि मुख़ातब जे सीगनि सां जमअ जो लफ़्ज़ बयानु करे फरमायो वियो, छाजे करे? अल्लाह ताला फरमायो, बहितरीनु जवाबु ॾींदो, ले अल्लाह यकून लिन्नासि अलैकुम हुज्जा, हिन जे करे त माण्हुनि खे तव्हांजे मथां कंहिं बि क़िस्म जी का हुजत क़ाइमु करण जो मौक़ो न मिले। इहा हुजत वरी कहिड़ी थींदी आहे? माण्हू भला असां ते एतिराज़ु कहिड़ो करे सघनि था या छो कंदा? हुनजो जवाबु हीअ आहे, जीअं यहूदनि ऐं नसराननि खे तौरात ऐं ज़बूर में अल्लाह तबारक व तआला इहा ॻाल्हि ॿुधाए छॾी हुई त आख़िरी पैगम्बर मुहम्मद अरबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हूंदो, कुरैश क़बीले मां हूंदो, मके जा माण्हू हुन सां बेवफ़ाई कंदा, पोइ हिजरत करे मदीने ईंदो, मदीने जा माण्हू हुनखे जीअं बि जायूं ॾींदा, पोइ उते हिकिड़ा मुहाजिर ॿिया अंसार थी करे हिक ॿिए जो ताउन कंदे मुआवनत सां तावन वालनि बिर व तक़वा जे उसूल सां ज़िंदगी गुज़ारींदा। 10 सालनि में ताक़त मज़बूतीअ सां हासिलु करे जंगियूं लड़ी करे आख़िरकार वरी अची करे मके खे फतह कंदो, क़ुर पाक हुनजे मथां नाज़िल थींदो, पोइ उन नबीअ जो क़िबलो जेको हूंदो उहो मस्जिद हराम हूंदो। हाणे अल्लाह तबारक व तआला तौरात ज़बूर जे ज़रिए यहूदियुनि ऐं नसराननि खे हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे पैदाइश खां पहिरियां ई ॿुधाए छॾियो त आख़िरी नबीअ जो क़िबलो मस्जिद हराम हूंदो। ऐं हाणे जेकॾहिं हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन बैतुल मुक़द्दस खे क़िबलो बणाईंदे ई गुज़ारो कनि हा, अल्लाह तबारक व तआला मस्जिद हराम जे तरफ़ फिरण जो हुकुम न करे हा, त इहे साॻा यहूदी ऐं नसरानी एतिराज़ हीअं कनि हा त भाउ असां त पढ़ियो आहे तौरात ऐं ज़बूर में त आख़िरी नबीअ जो क़िबलो मस्जिद हराम हूंदो, पर हिन जो क़िबलो त अञा बैतुल मुक़द्दस आहे,
लिहाज़ा इहो नबी सचो कोन्हे। तॾहिं अल्लाह ताला फरमायो कि मुंहिंजे नबीअ जा उम्मतियो तव्हां बि मुंहिंजे नबीअ सां गॾु मस्जिद हराम जे तरफ़ रुख़ करे निमाज़ पढ़ो, जीअं हुननि खे मौक़ो न मिले तव्हांजे मथां को दलील साबित करण जे लाइ, का हुजत तव्हांजे मथां क़ाइमु न करे सघनि, हुननि खे मौक़ो न ॾियो। हितां मालूम थिए थो त फ़रीक़े मुख़ालिफ़ जेको हूंदो आहे वस करे हुनखे ॻाल्हाइण जो मौक़ो न ॾिजे। अलाह पाक हिन आयत जे ज़रिए इहो उसूल फ़न सेखारे थो त जेको फ़रीक़े मुख़ालिफ़ हूंदो आहे, जंहिंसां टकराव आहे, ज़हनी टकराव आहे, ज़बानी टकराव आहे या दिली अंदरूनी टकराव आहे, फ़रीक़े मुख़ालिफ़ जंहिंखे चई सघिजे थो, उनखे वस करे मौक़ो न ॾिजे जो हू मुंहिंजे मथां को सबूत का ॻाल्हि का ठह खे बीहारे वञे। पर जेकॾहिं कंहिं बि क़िस्म जो हुनखे मौक़ो नथो ॾिजे, पोइ बि उहो को न को वझ ॻोल्हे करे का न का ॻाल्हि बीहारे टहिकाए थो, अलाह तबारक व तआला फरमाए इल्ला लज़ीना ज़लमू मिनहुम, तव्हां उन्हनि खे हुजत क़ाइमु करण जो मौक़ो न ॾियो, हुननि खे एतिराज़ करण जो मौक़ो तव्हां न ॾियो, पोइ बि जेकॾहिं कनि था त हा इल्ला लज़ीना ज़लमू मिनहुम, जेके नाइंसाफ़ बेअकुल बेक़दुरा ज़ालिम थी पवंदा आहिनि, उहे पोइ बि इहो वठि वणंदा आहिनि। जेके ज़ालिम थी पिया बेइंसाफ़ थी पिया उहे कंदा, पोइ फला तख़्शउहुम, पोइ तव्हां उन्हनि जो कंहिं बि क़िस्म जो ख़ौफ़ ख़तरो महसूसु न कयो, वख़्शउनी, पर मूंखां जुड़ी वियो। अजायो एतिराज़ कनि, तव्हां उनखे कंहिं बि क़िस्म जो मौक़ो नथा ॾियो, पोइ बि उहो वझ ॻोल्हे तव्हांजे मथां एतिराज़ था कनि, पोइ उन्हनि जे एतिराज़नि जे वजह सां तव्हांजे दीनी अहकामनि में, तव्हांजे दीनी ज़िंदगीअ में का मुश्किलात पैदा थिए थी। अलाह जे फरमायो फला तख़्शउहुम, पोइ उनखां न ॾिजो तव्हां, पर मूंखां ॾिजो, मूंखां ॾिजो। हितां मालूम थिए थो त कॾहिं कॾहिं माण्हू पंहिंजे फ़रीक़े मुख़ालिफ़ जेको मुख़ालिफ़ आहे उनखां त न ॾिजंदो आहे, ज़रे बराबरि उनजी परवाह न कंदो आहे, वस करे उनजा जेके लवाज़िमात हूंदा आहिनि, जेके जेके उन सां मामलात हूंदा आहिनि, उनखे पूरी तरह सां हल करण जी कोशिशि कंदो आहे, पोइ बि जेकॾहिं अॻिलो माण्हू मुख़ालिफ़त ते उभरी थो अचे त पोइ माण्हू उनखे ज़रे बराबरि में मिले थींदो आहे, चलो ठीकु आहे, हाणे हिनजी का हैसियत ई कान्हे। इहे लफ़्ज़ चई करे अल्लाह तबारक व तआला जे अहकामनि जे मथां पाबंदीअ खे बि छॾे ॾींदो आहे। दुश्मन जो या फ़रीक़े मुख़ालिफ़ जो त लिहाज़ नथो रखे, अॻिले पंहिंजे मुख़ालिफ़ माण्हूअ जो त ज़रे बराबरि ख़ौफ़ ख़तरो महसूसु नथो करे, पर अल्लाह ताला जे अहकामनि में बि कमज़ोरी थो ज़ाहिर करे, अल्लाह ताला जे नाफ़रमानीअ में वरी दिलेरी थो करे, अल्लाह ताला जो ख़ौफ़ बि नथो करे। दुश्मन खां मुख़ालिफ़ खां त नथो ॾिजे, पर ख़ुदा खां बि नथो ॾिजे, ख़ुदा खां बि ॾियणु घुरिजे, छो त अल्लाह तबारक व तआला उहा इंसाफ़ परस्त ज़ात आहे, बहितरीन तराज़ुअ सां तोड़ वारी ज़ात आहे, सरीउल हिसाब ज़ात आहे। ईअं न थिए त पंहिंजे दुश्मन खां त ज़ाहिरी तौर ते खटी वञे, कंहिं ॿिए ग़रीब कंहिं मज़लूम जे ॾोह में हिते ई घोटे छॾेसि। अलाह उहा ज़ात आहे, तॾहिं फरमाईं त पंहिंजे मुख़ालिफ़ ऐं पंहिंजे दुश्मन सां त तव्हां जॾहिं मुक़ाबले में बीहो, वस करे उनखे मौक़ो न ॾियो, पर पोइ बि जेकॾहिं हू तव्हांजे मथां इल्ज़ाम तराशूं, तव्हांजे मथां मुख़्तलिफ़ क़िस्म जा गुफ़्तगू लफ़्ज़ अलक़ाब चवंदो रहे थो, तव्हांखे ज़िंदगीअ में मुश्किलातुनि में मुब्तला करण जी कोशिशि कंदो रहे थो, त पोइ उनखां न ॾिजो, मां आहियां। पर यादि रखिजो, मां जो तव्हांखे आसानीअ सां मिली वियो आहे, त पोइ मथां मूंखां बि बेडपा थियो, मूंखां जेकॾहिं बेडपा कयो ऐं मुंहिंजो ख़ौफ़ जेकॾहिं तव्हां दिलि में महसूसु न कयो, त पोइ मां त हिसाब वठण में तकिड़ो आहियां, मां कोन छॾींदो आहियां। उन ते मां हिकिड़ो मिसाल ॾियां। पुराणे ज़माने में हिकिड़े इलाइक़े में खून थी पियो, खून, उन खून जो कातिल ॻोल्हण जे लाइ हिकिड़ा ॿ माण्हू ॻोल्हींदे 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 ॿ माण्हू कातिल सम्झी करे हिननि गिरफ़्तार कया। हिकिड़ो उन्हनि मां हक़ीक़ी कातिल हो, जंहिं क़तल कयो, बेॾो माण्हू मारियो। ॿियो अहिड़ो गिरफ़्तार थियो जंहिं वीचारे खे कंहिं बि क़िस्म जी ख़बर चार कान आई। ॿई हिते जेल में बंदि थिया, ॿिन्हिनि खे जज वटि पेशी हुई थियणी सुबुह जो, ॿई राति जो रोई रड़ी करे अलाह ताला खे दुआ घुरी करे ॿाॾाइनि पिया। जेको कातिल हो उहो चवे पियो, मुंहिंजा रब, तोखे ख़बर आहे, तोखे ख़बर आहे मूंखां ॾोह थी वियो आहे, अॼु ताईं ढकियो थी, माफ़ी ॾिनी अथई, अॼु ढके आख़िरी भेरो मूंखे माफ़ी ॾे, ज़िंदगी भर वरी ॾोह न कंदो, हे भेरो ढक।
रोए रड़े रब खां माफ़ी वठे, रब साईं अॼु माफ़ी ॾे, आईंदा न कंदुसि, आहियां ॾोही तोखे ख़बर आहे, अॼु ताईं लिकायो थी अॻिते बि लिकाइजां, माफ़ु कजां। ऐं वरी होॾां जंहिंखे ख़बर चार बि कान उहो बि दुआ पियो घुरे, त चए पियो मुंहिंजा रब साईं तोखे ख़बर आहे त मां खून न कयो आहे, न के मूंखे ख़बर आहे, मूंसां इंसाफ़ ज़रूरु कजां, मूंसां इंसाफ़ ज़रूरु कजां। हाणे हीअ बि चवे थो मूंसां इंसाफ़ थिए, ऐं सही थो चवे, बज़ाहिर सही थो चवे, ऐं होॾां हू बि चवे थो रब साईं मां ॾोही आहियां, मूंखे माफ़ु कजां, ढकिजां, सही थो चवे। जॾहिं सुबुह जो टाइम थियो, जज वटि ॻाल्हि ॿोल हली, शाहिदियूं हलियूं, जरव थियो, तनक़ीद थी, नतीजे तौर ते खून साबित उन माण्हूअ जे मथां थियो जंहिंखे ख़बर चार ई कान हुई, जेको कातिल हो आज़ाद थी घुमंदो पियो वेठो। कंहिं नेक शरीफ़ मुअज़्ज़ज़ माण्हू खे कुझु धप हुई त हिन खून जा पेरा त हिन ॾे था वञनि, पर हे आज़ाद आहे, असांजे अकुल सोच मुताबिक़ त हू वीचारो बेदोही भाईअ ते चढ़ी वियो, हीअ त वॾो ज़ुल्म आहे, पर माजरा अलाए छा आहे, थींदो आहे कॾहिं मुआशिरे जे माण्हुनि खे, कुझु समझदारनि खे, दूर अंदेश माण्हुनि खे बग़ैर तहक़ीक़ जे बि कुझु धप हूंदी आहे, सम्झी वेंदा आहिनि सियाणा, चई यार हक़ीक़त उबतड़ आहे, पोइ ख़बर न आई त मामिलो अलाए छा आहे। राति जो सुतो, ख़्वाब जे ज़रिए हिकिड़ा ॿ माण्हू हुनखे नज़र आया, सफ़ेद पोश, उहे ॿई इहो तज़किरो पिया कनि, यार फलाणे खे ॾिठई कातिल हो, उहो आज़ादु थी वियो, जंहिंखे ख़बर चार कोन आई उहो वरी फाईअ ते चढ़ी। हा यार वाक़ई अजीब मामिलो आहे, चई मां पाण हैरान आहियां त इहो सबबु अलाए छा आहे, बेदोहीअ खे भाईअ ते चाढ़ियो वियो। हुन ॿिए ॿुधायो हुनखे ख़्वाब में ॾिसे थो, हिकिड़ो सफ़ेद पोश ॿिए खे ॿुधाए थो त तोखे ख़बर आहे असुलु वजह हीअ आहे, जंहिंखे फाईअ ते चाढ़ियो वियो आहे न, इन घुरियो हो अलाह ताला खां इंसाफ़ घुरियो आई, इंसान जो वज़न कद काठ ॾिस, वरी ख़ुदा खां इंसाफ़ घुरियो आई, हिन पंहिंजे अकुल कूंडीअ खोपड़ीअ जे एतबार सां त सही घुरियो इंसाफ़, पर रब त इंसाफ़ कंदड़ ज़ात आहे न। हीअ हिकिड़े भेरे ॿनीअ में पाणी पियो वहे, पोइ पाणी वहंदे वहंदे कॾहिं कीड़ियूं ऐं माकोड़ा निकिरंदा आहिनि, जेसिताईं ॿनी भरिजे, पाणी भरिजे, तेसिताईं हिकिड़ी अकील खे वाटर जे कपर तां सर जो तीलो पटे, हिकिड़ी अकील खे हुन सर जे तीलीअ ते चाढ़े, खेॾंदे खेॾंदे जेसिताईं पाणी भरिजे तेसिताईं मश्करी कंदे कंदे, जॾहिं कील हुन सर जे तीलीअ ते चढ़ी वई, उहा खणी करे वाटर जे विच ते टुंडे छॾियईं, मश्करी कंदे कंदे उहा कील तीलीअ ते चढ़े पई त तीली पई खुटे, वरी मोटी पई अचे त हेठां पाणी हो, वरी मथे पई चढ़े त तीली पई खुटे, ईअं इन कील जा इहे पंध हुया। एतिरे में हवा जो तेज़ झूटो जो लॻो, तीले खे तेज़ीअ सां लोॾो जो आयो, पाणीअ जो छुलको जो आयो, त उहा तीलीअ तां केवल किरी पई पाणीअ में, पाणीअ में जो किरी त कील जो वज़न छा आहे, ॿ चारि रुबता सुबता गोता खाधई मरी वई। ऐं हीउ बंदो घुरे पियो अलाह ताला खां इंसाफ़, पोइ हुन कील जे बदिले फाईअ ते चाढ़ियो, हुन कील जे बदिले फाईअ ते चाढ़ियो अथईंसि, बाक़ी हे घुरे ई माफ़ी पियो, ॿियो घुरे ई माफ़ी पियो, उनखे माफ़ी ॾेई छॾे, चवेसि पियो, मञेसि पियो, ॾोहा ॾियां बसि ढके। हिते अलाह तबारक व ताला उसूली अंदाज़ इंसान खे सेखारियो, हितां हिकिड़ो हीउ सबक़ बि मिले थो त कॾहिं बि अलाह तबारक व ताला खां अब्दुल न घुरंदा कयो, अब्दुल में इंसानु बची न सघंदो, हिकु पासे खां अब्दुल घुरंदो, ॿिए पासे खां केतिरा ई ॾोह थियल हूंदसि जेके विसरी विया अथसि, उन्हनि ॾोहनि में घोटींदुसि, तंहिं करे ख़ुदा खां फज़ुल घुरबो आहे, अब्दुल न घुरबो आहे। अलाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन सेखारे छॾियो, हमेशह जे लाइ इहे दुआऊं सेखारींदा हुआ, अलाह तबारक व ताला खां फज़ुल घुरंदा कयो, महिरबानी घुरंदा कयो, बख़्शिश घुरंदा कयो, अब्दुल न घुरंदा कयो, छो त रब तबारक व ताला जे अब्दुल जो अंदाज़ ई मख़लूक़ ते कोन्हे, ख़ुदा कीअं पियो अब्दुल करे। त हिते बि अलाह तबारक व ताला गोया खे ईअं सम्झायो त तव्हां दुश्मन खे मौक़ो न ॾियो जो तव्हांजे मथां का ॻाल्हि साबित करे विझे, तव्हां पूरी कोशिशि कयो हुनखे बंदि करण जी, पर पोइ बि जेकॾहिं तव्हांजे मथां उल नथो करे न, इल्ज़ाम तराशूं थो करे, तव्हांखे बंदि करण जी, नाकाम करण जी कोशिशि थो करे, पोइ उनखां न ॾिजो, उनखां न ॾिजो, मथां मूंखां बि न ॾिजो, मूंखां ॾिजंदा रहो, मुंहिंजे हक़ामंदी पाबंदी कंदा रहो, माना हुन खां न ॾिजो पर मूंखां ॾिजो, मूंखे चवंदा रहो त मुंहिंजा रब साईं इहो असांखां ॾाढो नथो थी सघे जेसिताईं तूं असां सां गॾु, पर रब साईं तोखां ॾाढा केतिरियूं कोताहियूं हूंदियूं, दुश्मन जे मुक़ाबले में त सीनो ताणे बीहंदासीं, पर रब साईं तुंहिंजी आॾो आज़िज़ ऐं तोसां असांजी
काइनात जा सभु गॾिजी पऊं पर रब साईं तूं असांजे समूरनि जे दिली राज़नि खां वाक़ुफ़ु असां केतिरा आजिज़ आहियूं केतिरा कमज़ोर आहियूं तूं असांखां ॾाढो इहे ॻाल्हियूं अलाह ताला सेखारे छॾियूं पोइ वरी फरमायईं हिन जे करे तव्हांखे इहा शइ सेखारी अथमि त पंहिंजे मुखालिफ़ जे मुक़ाबले में मज़बूत थी बीहंदा कयो मूंखां आजिज़ थी ॾिजंदा कयो हिन जे करे जॾहिं माण्हू मुंहिंजे मथां आजिज़ थींदो आहे न मुंहिंजे आॾो झुकी पवंदो आहे माण्हू मुंहिंजे हुकमनि जे मथां किरी पवंदो आहे अलाह साईं फरमायो त वली उते नेमती आलैकुम पोइ मां तव्हांजे मथां पंहिंजूं नेमतूं पूरियूं नाज़िल कयूं मूंखां जेको डिॼंदो आहे ख़ौफ़ ख़तरो महसूसु कंदो आहे मूंखां माफ़ी घुरंदो आहे उन ते मां पंहिंजूं पूरियूं नेमतूं नाज़िल कंदो आहियां भला अलाकुम तहतदून ऐं इन्हनि ख़ौफ़ ऐं ख़तरे सां ज़िंदगी गुज़ारींदे अलाह तबारक व तआला जे नेमतुनि खे हासिलु कंदे शुकुर कंदे अलाह साईं फरमाए थो इहा ज़िंदगी गुज़ारींदव त अलाकुम तहतदून शायदि तव्हां हिदायत जे रस्ते खे बि हासिलु करे वठंदव इहो आहे हिदायत जो रस्तो तवस्सु करे नाफ़रमानी न कजे न कंहिं नाफ़रमान खे पंहिंजे मथां हुजत क़ाइमु करण जो मौक़ो ॾिजे पर पोइ बि जेकॾहिं थी पवे त उनजो ख़तरो महसूसु न कजे पर रब तबारक व तआला खां नुसरत मदद घुरंदो अचे आजिज़ थींदो अचे पोइ अलाह तबारक व तआला जी नेमत बि मिलंदी ऐं हिदायत बि मिलंदी अलाह ताला इन्हनि माण्हुनि जे लाइ अहिड़े अंदाज़ में तालीम ॾेई करे फरमायो जेको इन तालीम ते अमल कंदो उहे हिदायत वारा थींदा अलाह पाक शला तव्हां असांखे बि इन्हनि ॻाल्हियुनि जे ॿुधण खां पोइ अमल जी तौफ़ीक़ नसीब फरमाए आख़िरत जे लाइ निजात जो ज़रियो बनाए आख़िर दावाना अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन।